उहे माण्हू लाजवाब लुत्फ़ जिन जे लफ़्ज़नि में हाफ़िज़ साहब ज़िंदगी इन शेर में बयानु थियल आहे। कराची में असांजे दोस्तनि जो हिकिड़ो हल्को हो जिन जी महानामा कचेरी थींदी ओतार जे नाले सां। उन महानामा कचेरी में तक़रीबन 1,00,000 साल असां मुसलसल शामिल रहियासीं। उते हिकिड़ो दोस्तनि जो हल्को हो जेके साईं जा क़रीबी दोस्त हुया। साईं मौलाना मोहम्मद अमीन मक्सी साहब जेके PI में नौकरी कनि था, साईं हबीबुल्ला डेरो साहब, उन्हनि दोस्तनि जे थ्रू साईं सां मुंहिंजी देख थी, ॼाण सुञाण थी। कोई अॼु खां तक़रीबन सम्झो 28 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। ऐं अलाए शुक्र आहे उन खां पोइ जेका साईं सां नियाज़मंदी क़ाइमु थी उहा अञा ताईं क़ाइमु आहे। तव्हां हयात इंशाअल्लाह क़ाइमु रहंदी। साईं हिकिड़ा इंतिहाई मोहबती माण्हू आहिनि। मूं 92 में अरबी टीचर जे हैसियत सां उस्ताद जी ख़िदमत खे संभालियो। असांखे प्रिंसिपल अपॉइंटमेंट कयो, उनखे 9 ग्रेड खां वधीक इख्तियार न हो। इन जे करे हुन असांखे जॾहिं त असांजो हूअं दौरम थियो थिए, असां पंहिंजे मामलनि में सदाईं गाफ़िल रहियासीं। हाफ़िज़ साहब सुजाग कयोसीं, तव्हां छो 9 स्केल में नौकरी कयो था, तव्हांजो 14 थियणु घुरिजे, 16 थियणु घुरिजे। इहे सभु फ़ाइदा असांखे हाफ़िज़ साहब खां मिलियासीं। असां ज़िंदगी भर उन जा शुक्रगुज़ार आहियूं। पंहिंजे मामलनि में गाफ़िल रहियासीं, पर हाफ़िज़ अलहंदो तेवणो साहब हो जंहिंजे ज़रिए सां मूं 14 स्केल बि हासिलु कयो, 16 बि कयो, 17 बि कयो, 18 बि कयो। हक़ीक़त इहा आहे त माण्हू कमाल माण्हू जो आहे इन में, पंहिंजे लाइ फ़ाइदो केरु नथो सोचे, पर इंसानियत जी अज़मत इन में आहे त ॿिए जे तरक़ी ऐं भलाई जे लाइ सोचे। हाफ़िज़ अलहंदो तीवणो साहब हिकिड़ो मोहबती इंसानु, जॾहिं हुनजी ज़िंदगीअ में उहे ॾुखिया ॾींहं आया, जॾहिं हुनजी सॼी हमदर्द संगत परेशान हुई ऐं हुनजे लाइ सभु बेचैन हुआ दोस्त। असांजे बस में असां हालांकि समाजी ख़िदमत में आहियूं, पर संदन मसइलो कुझु असांजे लेवल खां मथां हूंदो। दोस्तनि सभिनी राब्तो कयो त हाफ़िज़ साहब जे लाइ कुझु करणु घुरिजे। असां सभिनी खे टाइम हूंदो आहे जो डुख जे टाइम ते कमु अचणु। लतीफ़ सरकार फरमायो त यार सदाए सभु जानी ऐं ज़ुबानी आहे आसानी, पर कमु पए त कल्ह पए। सो वक़्त ते ख़बर पवंदी आहे दोस्त जी। असांजे वस में दुआऊं हुयूं, काबतुल्लाह जो गिलाफ़ पकड़े बि असां हाफ़िज़ साहब जे लाइ दुआऊं कयूं। रोज़े रसूल ते रियाज़ुल जन्नह में बि यकीन सां तव्हांखे ॿुधायां थो त असां रोई करे अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरियूं त अलाह साईं तूं असांजे हिकिड़े दोस्त खे सिहत ॾे। ऐं अलाह वटि अणकुट खज़ाना आहिनि। चवंदा आहिनि त खिलंदा मारे ऐं जॾा जीआरे, रब जे ज़ात जा ॾो का बि मुश्किल ॻाल्हि कोन्हे। अलाह साईं हुनखे सिहत ॾिनी, अॼु असांजे दरमियान में आहिनि। 51 सालगिरह पिया मल्हाइनि। माण्हुनि जा जज़्बा जेकॾहिं जवान आहिनि, एडी साहब जी जमाल केतिरी बि तव्हां ॾिठो, पर इन जमाल में हुन जेको कमु ते कयो, असांजा 10,000 माण्हू बि ओतिरो कमु न करे सघे। हालांकि एडी साहब सां आउं तमामु वेझो क़रीब रहियो आहियां। कई दफ़ा मुंहिंजियूं डिघियूं कचहरियूं थियूं। उहो पाण हुन खां पुछियो, जो साईं तव्हांखे मौलाना चवंदा आहिनि, तव्हां आलिम आहियो या अण पढ़ियल आहियो, पर तव्हां ॾिठो त हू दुनिया लेवल ते हुन पंहिंजी हैसियत वॼाई ऐं ज़िंदगी जी। उन खां पोइ संदन अहलिया मोहतरमा बिल्किस एदी साहिबा, ज़िंदगी जी कहिड़ी कंडीशन में हू कहिड़ो कमु करे। अहिड़ा कई माण्हू असां ॾिठा जेके माना ज़िंदगी जी 100 सालनि खां बि मथां ई ज़िंदगीअ में, पर हुननि कमु जेको कयो पियो उहो जवान बि न करे सघे। हिकिड़ो जवान छा, पर 1000 जवान बि न करे। तो माशाअल्लाह हाफ़िज़ साहब जी जेका ज़िंदगी आहे उहा यकीनन अलाह साईं जी हिकिड़ी नेमत हुनखे मिली आहे। सिहत तमामु वॾी नेमत आहे, 1000 नेमत आहे। अलाह साईं हुनखे वरी सिहत ॾिनी। असांखे हिन ते अहिड़ी ख़ुशी आहे जंहिं ख़ुशीअ खे असां कंहिं बि हाले में मापे नथा सघूं। अलाह साईं अञा बि हुनजी सिहत क़ाइमु रखे पंहिंजे बचनि सां। अॼु 51 सालगिरह जे मौक़े ते असां खेसि मुबारकबाद पेश कंदासीं ऐं हुन सां गॾोगॾु सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद जो हिकिड़ी सिहत मोटी मिले थी, माण्हूअ खे नई ज़िंदगी मिले थी। असांजी ज़िंदगीअ सां बि ईअं थियो आहे। आउं बि ज़िंदगी जे हिकिड़े मरहले अहिड़े में आयुसि जो सभु आसरा ख़तमु हुआ ज़िंदगी में।
और अल्लाह से सेहत मोटाए थी। अहिड़ा कई दुनिया में मिसाल आहे। बिल्कुलु खिलंदे कुॾंदे माण्हू हलिया विया आहिनि ऐं जंहिं माण्हू जे मामले में बिल्कुलु माण्हू नाउमीद हुजे, अल्लाह साईं उन्हनि खे वरी अहिड़ी सिहत ॾे जो अॻे खां अॻिरा नज़र अचनि। सो बहरहाल इहा अल्लाह ताला जी नेमत आहे। हाफ़िज़ साहब जी सादगी, सबाजत, मोहबत, ख़िदमत गुज़ारी जो जज़्बो ऐं हाफ़िज़ साहब जे अंदरि जेका इल्मी सलाहियत आहे, जेका लियाक़त आहे, उन जो बि अंदाज़ो असांजी बख़ूबी आहे माशाअल्लाह। पर पाण संदन जेका आहे पंहिंजाइप वारो जेको जज़्बो आहे, जेका सादगी आहे, जेका सबाजाइप आहे, जेका पंहिंजी मेहठाई, आज़ी, इंकसारी ऐं जेको संदन मिज़ाज में जेको इहो जज़्बो आहे, उन में महसूसु थियणु नथा ॾियनि त पाण कहिड़नि कहिड़नि आलमनि जे सोबत में रहिया आहिनि, केॾो लिखिया आहिनि, केॾो पढ़िया आहिनि, केतिरो उथिया आहिनि, वेठा आहिनि माशाअल्लाह। न सिर्फ़ु कलाम पाक संदन सीने में हिफ़्ज़ आहे, पर माना उन कलाम पाक जी ॼाण बि आहे। असां दुआ घुरायूं सभई पाण अल्लाह साईं संदन सिहत खे अञा ॾिघे अरसे ताईं क़ाइमु रखे ऐं ख़ुशि रखे पंहिंजे बचनि सां। पाण सभु हुन जे लाइ दुआ घुरायूं। असां वरी हिकु दफ़ो सालगिरह जे मौक़े ते मुबारकबाद पेश करण सां गॾु जान छोरो शहरी एक्शन कमेटी सगा ऐं सॼी संगत खे जिन बि अॼोकी हिन ख़ुशी में शिरकत कई आहे, हिकिड़ो मोहबत जो इज़हार कयो आहे। हक़ीक़त इहा आहे त ही सालगिरह जो अमल ईअं सम्झो त हिकिड़ी शख़्सियत खे असां मञता ॾियूं था, हौसला अफ़ज़ाई कयूं था, हिकिड़ो पंहिंजे मोहबत जो हक़ अदा था कयूं। त जिन माण्हुनि असांखे मोहबत ॾिनी आहे, असां उन्हनि खे कंहिं अहिड़े मरहले में, अहिड़े सूरत में यादि कयूं, उन्हनि खे मञता ॾियूं ऐं उन्हनि जे महिनत खे जेको आहे सो जस ॾियूं। अल्लाह साईं जे दर ते वरी दुआ घुरायूं। हाफ़िज़ साहब खे अल्लाह ताला